बाबा यो तूफान निसार छा दिला हाँ असांखे माण्हू मशहूर सदी था ऐं असीं आहियूं असांखे पंहिंजो पाण ते फ़ख़्रु आहे पंहिंजा दर्द दिल में लिकाए पंहिंजा दर्द दिल में लिकाए मूं दुनिया खे त खिलायो आहे शायदि कुदरत वारे मूंखे इन्हीअ जे लाइ ठाहियो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी इन हयातीअ में हिन घोटकी ज़िले जी पूरी जिथे ज़िलो ख़त्म जिथां शुरू थिए थो जिथे ख़त्म थिए थो इन ज़मीन ते जिन बि दोस्तनि सां मिलियासीं तमामु सुहिणा दोस्त पर यार उमेद अली क्या बात है उमेद अली सुठो दोस्त सुठो इंसान बाबा सुठो अदाकार हुजनि मुझी नज़र में का अहमियत काने का सुठो इंसान ना है तो पंहिंजे घर वञी वेह पहिरियां आहे इंसानियत हिक ॿिए जे लाइ प्यार मोहब्बत सिक एहसास सुठो अदाकारो हुयो ठीकु आहे यज़ीद त पंहिंजो कमु करे वियो न बाबा कंहिं ज़माने में त पोइ सुठो हुजे न सुठो हुजणु ज़रूरी आहे अदाकारी पंहिंजी जॻह ते पर सुठो हुजणु ज़रूरी आहे उमेद अली असांजे तमामु मोतबरनि ऐं सुठनि दोस्तनि में शामिल आहे ही घोटकी ज़िले जी सरज़मीन ही मीरपुर माथेरी जी मिट्टी उमेद अली हिन ज़माने में उमेद अली जे नाम सां ॻणी वेंदी हिन ज़माने जंहिं सदी में असीं हलूं था जंहिं ॾहाके में असीं हलूं था उमेद अली तमामु सुंजो तमामु सुहिणो अदाकार आहे असांजो यार आहे साईं निसार शाह सदर ॻाल्हि कई थी मां जेकॾहिं मां महीनो न ईंदो त मूं ॾे ईंदो जे मां हो न ईंदो त मां ईंदो त मुंहिंजो कंदा छा यार मूंखे ॿुधाए कसम थो ख़ुदा जो या मामा मसीद मथे ते खड़ा मां यार हू हुन ॾींहुं न वञे त हुनखे सिक लॻे माना का त ॻाल्हि हुई हथ मथे करे ॿिनी जवाननि जे लाइ हथ मथे करे हिकिड़ी भरपूर ताड़ी अदा हीअं न करे ओदा मीर सोदर सां हिकिड़ो मिंट यार तूं सिंध जो तमामु तमामु हिकिड़ो सुहिणो माण्हू आहे मीर भॻवान ॻाल्हि आहे त उमेद अली लाइ जेके 4 लफ़्ज़ ॻाल्हायासीं अल्लाह हिनखे हयात ॾिए असांजो भाउ आहे ईअं सम्झो त दरे गॾु असांजो पीउ आहे असां हिकिड़ी माइक ॾे रखे मीर साहब आया आहियूं ख़बर अथव मूंखे बि घटि न घटि मां पंहिंजी ज़िंदगी जा साईं बिल्कुलु 20 साल हिन ज़मीन ते मीरपुर माथेरी जी धरती ते स्टेट ड्रामा कैंप घोटकी डिस्ट्रिक्ट में पर मूंखे बि तकरीबन 25-27 सालनि खां पोइ शायदि कोई इर्द गिर्द जो मेलो हुजे मलाखड़ो हुजे किथे आयो हुजां कंहिं शो में आयो हुजां कंहिं टीएन जे शो में या कंहिं ॿिए प्रोग्राम में केतिरा शो थियनि था आयो बि हुजां पर यार हाणे साल घणा थी विया आहिनि थोरी ॻाल्हि नसीब में आई आहे पर अहिड़ी शख़्स ते तव्हां छा था सम्झो भाउ ही जाओ कोन भॼी आयो माइक करे पर पहिरें में पहिरीं ॻाल्हि इहा आहे चौधारी कना तुम ऐ मामो लालू जायो कोन वो सज ते बाहर आयो हरी 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 खेत विचरारी ना भगो आयो बाहर मीर सोमदार सही साहब जो बूथ परे खान शिकार वाली जीप बीठी तुझे बंदूक ते नजर पयो केड़ी बंदूक एक छड़ा मुखे खबर आ हिन जी बंदूक कम ही कोन थी कर कारतूसी पोया थी छॾे ऐं मां ॾिसां थो तव्हांखे नंबर प्लेट लॻल आहे या न आहे बुड़ी बुड़ी हिकु इहो वञी घर बेड़े खणी रखो प्यार वॾी शइ आहे प्यार वॾी शइ आहे किरदार वॾी शइ आहे माण्हू त मिटीअ जो आहे किरदार वॾी शइ सुभान अॼु जंहिं शख़्स सां असां शाम मल्हाए रहिया आहियूं उन शख़्स जो किरदार ख़ुदा गवाह आहे असांखे ईअं नज़र आयो जॾहिं बि हुन सां मिलियासीं ॼणो हिकु माउ जा पुट नंढे वॾे जो को फ़र्क़ु नज़र न आयो उमेद अली असांखे उहो प्यार ॾिनो आहे जो ज़िंदगी भर विसारे नथा सघूं किरदार
किरदार इंसान जो जीअं माण्हू अॻ में चयो त इंसान थियण खां पोइ हुनजे किरदार उजागर थींदो आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो कौल आहे त उहो इंसान बेकार आहे जेको हसीन या प्यार भरी कहाणी नथो छॾे वञे। ऐं उमेद अली हीअ जेका कहाणी छॾे रहियो आहे, हे मीरपुर माथेले जे शहर जो हिकु हिकु माण्हू उनखे यादि ऐं यादि रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो ॿुधो, मां तव्हां सभिनी दोस्ती चयो त आर्टिस्ट दोस्त तमामु घणा आहिनि। यार जेकॾहिं उमेद अली सां इश्क़ आहे त पोइ हथ मथे करे हिकिड़ी जवाननि वारी ताड़ी, जवाननि वारी बाबो ताड़ियूं हीअं थो वॼराए ॼण उमेद अली हिन ते सुवारी कंदो। तूं बि उमेद अली जी एॾी तारीफ़ थो करे तव्हांजे घरों पढ़ियल आहे। ठीकु आहे, उहो सही आहे, असांजे घरों ई पढ़ियल आहे। इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त उहो बि असांजी भाभी आहे, हुन सां बि असांजो प्यारु आहे ऐं उमेद अली जो प्यारु आहे असांजो प्यारु आहे। अब हाणे हिकिड़ी नंढी ॿी गुज़ारिश कंदुसि, चर्चो हलो 10 मिंट पर हिकिड़ी तुंहिंजे